शेख मौला वारा मुझा प्यारा दोस्त असो साईं इमदाद भी अचियो चो सुभान अल्लाह अदा इमदाद के इन दोस्त सजाद के मां महफिल में अचण दे अगे भी भली गाड़ चवा तो हाने बुधजो दोस्तो ईसा अलैहि सलाम दे आए सजी को माई चई सोना ईसा कादा अम्मा मरियम खिचियो कादा बारा दो दई अम्मा सन फरमायो मां केरो जवाब दिया हिम्मत थई रब फरमायो से ए अम्मा मरियम अल्लाह फरमायो से मरियम तो माजी बानिया परेशान न थियो इन बार दे इशारो करियो बार पानी गराई दो ये अगे न सुभान अल्लाह चई बाकी जे मस्जिद में बैठन ना तो न खयो जो सुभान अल्लाह ये इशारो ओ जे कोन कोम में हिकड़ो वरी वडो जो हिकड़ो वडो होयो मोतबर जो चंगो होयो चई त ये चई हे चाहे न ढिड़ो ईसा अलैहि सलाम उठने ॾियनि जो ॻाल्हाईंदो उन चयो त चई न ॻाल्हाईंदो पर ॿुधो अम्मा साण चयोसि ॻाल्हाइण वारो पाणे ॻाल्हाईंदसि तूं रुगो पुछेसि रुगो तू पुछेसि बाक़ी ॻाल्हाईंदो ई पाण हेॾे हीअ जो ॿार ने इशारो कयो न उन चई तूं केरु हज़रत ईसा अलैहि सलाम शेख वग़ैरह तो जो आयो त बिस्मिल्लाह न आयो त माशाअल्लाह हिन करे चईंसि हीअ इशारो जो कईंसि ईसा अलैहि सलाम 3 ॾींहंनि जो हुयो 3 ॾींहंनि जो ॿार चई कहिड़ा चई इनी जवाब नहीं अल्लाह माखे किताब दिनो रुगो किताब न दिनो बल्कि मां अल्लाह जो नबी भी आया अबा या गाल मां काथो आंदी ऐं छो आंदी के याद जेके याद आ तो घणे माके बुधाए हां सभिनी खे लगे तो साईं शरफदीन जे मिलाद वारे नगर जो इंतजार बेशक अब टाइम होते 10 लगी 6 मिनट घणा लगी 10 मिनट 10 लगी 6 मिनट 10:30 हथ कढो दो सामने बस अल्लाह खुश करे अब बाकी तवा ता जे लाए 25 मिनट 10:30 हथ तो कढा अरे बेस्ता बेरा अरे अल्लाह खुश करे कुछ बिस्मिल्लाह मां दिसां तो 10:30 त मुजी ज़बान बाकी या मुजी ज़बान बाकी ता के मां दिसो हाने बुधो माया गाले न ध्यानी त असा जे बचपन में ऐं नबी जे बचपन में रात दी जो फर्क बेशक वरे है नबी जेड़ो नबी असा जेड़ो छा असा जेड़ो अरे तू जमे तमाम जे लाए आजारो अरे नबी जमे तो दुनिया दे लाए तुझे शान मदा कुर्बान नबी तुझे शान मदा कुर्बान नबी मां घोर बचा जिद जान नबी तुझे जान ओ मुझा मौला जो कोई नात पाए तमीन जी हाजिर नसीब करे से तुझे शान मदा